इन वक्त मौजूद आहियूं बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी में, जिते असां अचो त नाज़रीन हिते ॾिसूं त SOPs ते केतिरो अमल पियो थिए। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते जे प्रिंसिपल, स्टूडेंट ऐं जेके लेक्चरार, जेके प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि खां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू अचो त ॾिसूं था हू SOPs ते केतिरो अमल था कनि ऐं हू पंहिंजा वीचार कीअं था वंडीनि। असां हिन वक़्तु मौजूद आहिनि बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी जा प्रिंसिपल सैयद बदर ज़मा शाह। अचो त हिननि सां कुझु वीचार वंडियूं त हू हिन कॉलेज में जेको आहे SOPs जे हवाले सां केतिरो अमल दरामद थिए पियो। शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अदा तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे कॉलेज विज़िट ते आयो। असांजे कॉलेज में शुरूआत खां वठी अञा कॉलेज खुलिया कोन, जीअं असांजे गवर्नमेंट ऐलान कयो त उन ॾींहं खां वठी असां इन SOPs जे हवाले सां कम ते लॻी वियासीं। असां सभ खां पहिरियां ई सॼे कॉलेज खे धुआरायो, डिटॉल सां, फनफिनाइल सां, सॼे कॉलेज जे हिकिड़े हिकिड़े ज़रे खे असां धुआरायो, सॼी बिल्डिंग असां वाश कराई। उन खां पोइ DHO साहब खे मटियारी खे गुज़ारिश कईसूं साईं जिन जी वॾी महिरबानी ऐं साईं असांखे टीम मोकिली जंहिं असांजे सॼे स्टाफ जी करोना टेस्ट कई ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा लख शुक्र एहसान, सॼे स्टाफ जी करोना टेस्ट निगेटिव आहे। ऐं उन खां पोइ असांखे जीअं हुकुम थियो हो उन जे मुताबिक़ असां DHO साहब खे वरी रिक्वेस्ट कई, साईं पंहिंजी एंटी मलेरिया ऐं क्लोरीन जो सॼे कॉलेज में हर हिकु हंधि स्प्रे करायो। अहिड़े नमूने सां कॉलेज खे फुली असां पाक कयो जरासीम खां। गवर्नमेंट जे तरफ़ां त असांजी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी खे SOPs जे हवाले सां के मास्क या कोई सैनिटाइज़र वग़ैरह कुझु नाहिनि मिलिया। बाक़ी इहो आहे पंहिंजी जाइ ते तक़रीबन इहा शइ इंश्योर कई अथनि त जेके हितां जा सभु टीचर्स आहिनि उहे माशाल्लाह जंहिं महिल ईंदा आहिनि त उन वक़्तु उन्हनि जो टेम्परेचर चेक कयो वेंदो आहे ऐं उहे मास्क पाईंदा आहिनि, इवन पंहिंजे क्लास दौरान बि। उन खां अलावा जेके असांजा शागिर्द आहिनि उन्हनि जो बि जॾहिं एंटर थींदा आहिनि कॉलेज में तॾहिं टेम्परेचर चेक कयो वेंदो आहे। उन खां पोइ उन्हनि खे बि उन्हनि शागिर्दनि खे छॾियो वेंदो आहे जंहिंखे मास्क पातल हूंदो आहे। इवन क्लास जे अंदरि बि तक़रीबन जेके बि स्टूडेंट्स वेठा हूंदा आहिनि उन्हनि खे मास्क पातल हूंदो आहे। ऐं हिकिड़ी शइ ॿी जेका कई आहे त हिते SOPs तहत 6 फीटनि जो जेको डिस्टेंस आहे, सोशल डिस्टेंस तहत ई क्लास में विहारे वियो आहे ॿारनि खे। असां 100% SOPs ते अमल पिया कयूं। असांजी पहिरीं ॻाल्हि त असां पाण ई पहिरीं ईंदा आहियूं त पहिरीं उन प्रोसीजर खे फॉलो कंदा आहियूं जेको गवर्नमेंट असांखे ऑफिशियली ॿुधायो आहे। पहिरीं ईंदा आहियूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे मास्क असांखे पातल हूंदो आहे। उन खां पोइ हैंड वॉश कंदा आहियूं, टेम्परेचर असांजो चेक कनि थींदो आहे, प्रिंसिपल साहब पाण बि वेठल हूंदो आहे ऐं उन ऑफिशियल प्रोसीजर के फॉलो कंदो आहे। जो गवर्नमेंट ऑफ सिंध ने SOPs बताई हैं हमारे कॉलेज में, गवर्नमेंट डिग्री कॉलेज मटियारी में सब SOPs पे फॉलो हो रहा है। आप खुद देख सकते हैं सब बच्चों ने मास्क लगाए हुए हैं, डिस्टेंस से बैठे हुए हैं। जब बच्चे सुबह में गेट से इंटर होते हैं तो उनको सैनिटाइज़ किया जाता है, उनका टेम्परेचर चेक किया जाता है। तो जिनका टेम्परेचर ज़्यादा होता है उन्हें हम वापस कर देते हैं कि आप जो डॉक्टर को रुजू करें, सेहतमंद होकर फिर वापस आएँ। असां बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी जे प्रिंसिपल ऐं जेके हिते स्टूडेंट आहिनि या प्रोफेसर्स जेके लेक्चरार आहिनि, असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई SOPs जे हवाले सां। उन्हनि इहो ॿुधायो त असां जेको आहे सो जीअं ई कॉलेज असां खोलिया आहिनि उन खां पोइ बिल्कुलु असां हिते SOPs ते मुकमिल तौरु जेको आहे सो अमल दरामद करे रहिया आहियूं। ॿारनि खे जेको आहे सो सैनिटाइज़र सां बार बार हथ धोइण जी ताक़ीद करे रहिया आहियूं ताकी हिन वायरस खां बची सघे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो सभिनी ॿारनि खे ऐं जेके टीचर्स जेके हिते मौजूदु आहिनि उहे तक़रीबन सभिनी खे मास्क लॻल असां बि जेको ॾिठो सो नज़र आयो ऐं मुफ़ासिलो आहे, डिस्टेंस आहे। हिते तक़रीबन जेको आहे सो मुसलसिल पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो जेको SOPs ते मुकमिल तौरु अमल कयो पियो वञे। हुननि इहो ॿुधायो त हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां असांखे जेको आहे सो टेस्टूं सिर्फ़ु कयूं वयूं, लेकिन हेल्थ डिपार्टमेंट जे पारां जेको आहे सो असांखे को बि मास्क या सैनिटाइज़र मुहैया न कयो वियो आहे। जी कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, जेकब न्यूज़ मटियारी।